जीअं त 9 ॾींहं अॻे गुलाम अब्बास लाशारी खे जेको ट्रिमोर जे भरिसां हिते जेको क़तल कयो वियो, जेको फुर दौरान हुनखे गोलियूं हणी जेको फुर दौरान जेको हुनखे क़तल कयो वियो ऐं उन सां गॾोगॾु जेको हुनजो मासूम पुटु आहे तक़रीबन 8 खां 10 सालनि जो, हुनखे बि गोली हणी जेको ज़ख़्मी कयो वियो। ऐं उन बावजूदि लाशारी बिरादरी जेके हुतां जा रवासी ॻोठाणा उहो लाश खणी जेको क़ौमी शहरा ते धरणो हुयो। धरणे खां बाद जो कुझु टाइम रोड बंदि रहियो। हुते असांजो चूंडियल नुमाइंदो साईं इब्रार अली शाह पहुतो ऐं ॿिया जेके आला अमलदार, पुलिस आला अमलदार हुते पहुता। उन्हनि यकीन ध्यानी कराई लाशारी बिरादरी खे त इंशा अल्लाह ताला 3 ॾींहंनि जे अंदरि असां मुख्य कातिल गिरफ़्तार कंदासीं जेको अब्बास लाशारी जो आहे। पर उन बावजूद भी अॼु 9 ॾींहं आहे, हींअर ते को बि कातिल गिरफ़्तार न थियो आहे, न वरी का हिन जी जेका NC दाख़िल थी आहे, न वरी को हुनजी FIR दाख़िल थी आहे। असां उन्हनि खे चिता था ॾियूं त हीअ जेके 9 ॾींहं गुज़री आहिनि त हींअर ते कातिल गिरफ़्तार न करे सघिया आहियो। ऐं SHO 1 खां 8, 8 खां 10 गाॾियूं जेके रिकवर कराइनि, छा SHO खे ख़बर कोन्हे त हीअ चोर केरु आहिनि, हीअ फोरू केरु आहिनि? SHO कंडियारो खे सभु ख़बर आहे। पर उन बावजूद भी हुन हींअर ताईं का बि जेका कार्रवाई न कई आहे, न वरी को वारसनि खे मुतमिन करे सघियो आहे। असां चूंडियल नुमाइंदा जेके हुते पहुता, पर उन ॾींहं खां बाद वरी उहे असां चूंडियल नुमाइंदा बि असांखे नज़र न आया। असां उन्हनि खे चिता था ॾियूं त अगरि इन गुलाम अब्बास लाशारी जा कातिल जेको मुख्य कातिल गिरफ़्तार न थियो त इंशा अल्लाह ताला पूरी लाशारी ज़ात सां जेके पूरे पाकिस्तान में रहंदा उन्हनि सां गॾिजी ऐं सरदार जलाल खान लाशारी जी अॻुवाणी में इंशा अल्लाह ताला क़ौमी शहरा ते धरणो हणंदासीं ऐं उहो धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं हिन जा मुख्य कातिल गिरफ़्तार न थींदा। असां वरी बि SHO कंडियारो, SSP नौशरो फिरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध उनखां मुतालबो था कयूं जेतिरो जल्दी थी सघियो इन गुलाम अब्बास लाशारी जा कातिल गिरफ़्तार कयो। अगरि कातिल गिरफ़्तार न थिया त इंशा अल्लाह ताला हिन क़ौमी शहरा ते दमादम मस्त कलंदर कंदासीं ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त लाशारी वाक़ई सुजाग थिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु उहो धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं गुलाम अब्बास लाशारी जा मुख्य कातिल गिरफ़्तार न थींदा।